नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। मुख़्तसिर तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त एहतसाब अदालत तोशा खाना रेफरेंस में अॻूणे वज़ीर आज़म नवाज़शरीफ जा ज़मानत न थियण जा जोॻा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। इस्लामाबाद जी एहतसाब अदालत में तोशा खाना केस जी ॿुधणी थी, जंहिंमें सिलसिले में अॻूणे वज़ीर आज़म ऐं PP अॻवान यूसुफ रज़ा गीलानी अब्दुल गनी मजीद अदालत में पेश थिया, जॾहिं त आसिफ ज़रदारी ऐं नवाज़ शरीफ़ अदालत में पेश न थिया आहिनि। ॿुधणी दौरान नेब प्रोसिक्यूटर सरदार मुज़फ़र अब्बासी जांच ऑफिसर नवाज़ शरीफ़ जा ज़मानत न थियण जा जोॻा गिरफ़्तारी वारंट जारी करण जी इस्तदा कई है, जंहिंखे अदालत मंज़ूर कंदे अॻूणे वज़ीर आज़म ज़मानत न थियण ऐं जोॻा गिरफ़्तारी वारंट जारी करे छॾिया आहिनि। अदालत परॾे वज़ीर खे बर्तानिया में पाकिस्तानी सिफ़ारत खाने जे ज़रिए वारंट्स जा तहमील जो बि हुकुम ॾिनो ऐं अदालत अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी जी अॼु हाज़िरी खां छूट जी दरख़्वास्त मंज़ूर करे वरिती ऐं खेसि बिलाल हाउस कराची जी पटी ते ॿीहर तलब जा नोटिस जारी कया विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।